अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। डुबरी सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॼण टैक्स थी पवे वरी हमरा हीअं लथा था वञनि त वरी ओॾां था ॾिसनि आया जलसो ॿुधण हमरा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुस्तफ़ा मन ठार जो प्यारो शहीद करबला हैदर करार जो यारो शहीद करबला। मुस्तफ़ा जंहिंखे खयो पंहिंजे कुलनि ते प्यार सां मर्तबो माण्यो इहो यारो शहीद करबला। इदरीस आजिज़ अजीज़ बादशाह करे तंहिंजी सना थियो शहादत साण सो भारो शहीद करबला। बिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो सूलिया सीगार असल आशिकन जो मुड़न मोटन महणो थिया निज़ारे निर्वार कुसण जो करार असल आशिकन खे पर सूलीअ जो सॾ थियो का हलंदी मूंसां जेॾियूं वञण तन पयो नालो नीह गिनन जे पर वढियलु आ तवे हुन त हो दग थई जे तो अथई महबत इमामन सां तार गंढियल ते वे न त हे दगड़ो वञे थो भली हलियो वञ। वढियलु आ तवे हो न त हो दग थई हे तनी जो ॾे हसर जनी जो तरीअ ते मोहम्मद ते पढ़ो हरदम सलातुल्लाह सलामुल्लाह सोए रहबरो रसूलुल्लाह लथो जहते कलामुल्लाह। वाजिबुल एहतराम अस्सामीन किराम उलमाए किराम सैयद सादात ऐं मुंहिंजे सोने मुर्शिद शहीदन जे सरदार करबला वारे जवान जा आशिको ऐं सोने मुर्शिद कंबर वारे जवान जा आशिको अल्लाह ताला जी ज़ात बबरकात जा लख एहसान किरोड़े करम उन मालिक जा जो तव्हां असांखे हिन भलारे महीने में अॼोके हिन वार ते तव्हां असांखे अल्लाह ताला जी ज़ात बबरकात भलारे क़ुरान पाक जे महफ़िल नसीब कई आहे। दुआ कयो अल्लाह ताला जी ज़ात बबरकात जो दम जियारे तव्हां असांखे क़ुरान पाक को पढ़णो ॿुधण ऐं इन जे अदब अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। जंहिं वक़्त में दुनिया मां लॾऊं जहान खे छॾऊं उन महल भी अल्लाह ताला जी ज़ात बबरकात तव्हां असांजे ज़बान ते कलमो क़ुरान ऐं मुर्शिद कामिल जो दीदार नसीब फरमाए। दोस्तो अॼोको ॾिहाड़ो जेको अॼोको जलसो रखियल आहे अहल बैत जे शान शहीदन जे शान में
असां सुन्नी न कंहिंखे गार ॾींदा हूं, न कंहिंजे मथां हमलो कंदा हूं, न कंहिंजे मथां लानत कंदा हूं। लानत जो हक़दार उहो यज़ीद आहे ऐं लानत जो हक़दार उहा जंहिंजे लाइ महबूब फरमायो आहे अल्लज़ीन योज़ून अल्लाह व रसूलहू लानहुमुल्लाहु फिद दुनिया वल आखिरह व अद्द लहुम अज़ाबन मुहीना। जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे रंजाईंदो आहे उन जे मथां हिन दुनिया में बि लानत आहे त आख़िरत में बि लानत आहे। उन जे लाइ अज़ाब तयार रखियो वियो आहे। वो महबूब फरमन था जिन मुंहिंजे बचड़नि खे ईज़ायो मां महबूब खे ईज़ायो, जंहिं मां महबूब खे ईज़ायो उन अल्लाह खे ईज़ायो। महबूब फरमाइनि था जंहिं मुंहिंजे सिद्दीक़ खे गार ॾिनी, सिद्दीक़ खे घटि वधि ॻाल्हायो, मां महबूब खे घटि वधि ॻाल्हायो ऐं मूंखे जंहिं ॻाल्हायो ऐं उन अल्लाह खे ॻाल्हायो। महबूब फरमायो जंहिं बि मुंहिंजे सहाबनि खे गारियूं ॾिनियूं उन मां मुस्तफ़ा खे गारियूं ॾिनियूं। वो अल्लज़ीन योज़ून अल्लाह व रसूलहू लानहुमुल्लाहु फिद दुनिया वल आखिरह। वो जंहिं मुस्तफ़ा खे रंजायो उन जे मथां हिते बि लानत आहे त उते बि लानत आहे। खाली ॻाल्हियूं न, कुरान ॿुध पर हेॾे मोड़ करे हिकिड़ा हेॾे मोड़ करी वेठा आहियो, हिकिड़ा हेॾे ईअं न हेॾे हीअं मोड़ करे वियो, आसीरा पासीरा न वियो। न्याज़ नगर थे सुनी करे त शियो ख़ुशि थिए न त उन इमाम जो हे बि नगर था कनि। ॻाल्हि कयूं त हिते सरकश माण्हू आहे सैयद न्याज़ कयो हमराह हो वीचारो ग़रीब, पोइ जेको हाल हुन जो हुयो चांहि कई भत कई काठियूं हे हो तंहिंखे चांवरनि जूं चायूं हारियईं, कोप उछलियईं, कोप भॻई, काठियूं उछलाए छॾियईं। मां चयो भई हिनखे अकुल न आहे, हिन चवे हा न इहो त ख़ुशि थिए हा न त इमाम हुसैन जो न्याज़ कयो अथई, पर अकुल जो न आहे उहो भंग मग़ज़ सुकाए छॾियुनि न उन जे करे। पोइ अल्हम्दुलिल्लाह हिन आज तक़रीर शुरू कई। आले सुन्नत जमाअत त आशिक़ रसूल घणा हा पर ख़ुदि उहे कारनि कपड़नि सां शिया बि घणा पिया नज़र अचनि। ॿुधऊं त क़ुरान मां चयो ॿुधो ऐं ज़ाकिरनि खां क़ुरान पढ़ायो त क़ुरान छा थो चवे पियो। अल्लाह ताला जी दात बबरकात फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनू ऐ ईमान वारो। ॾाढा ॾाढा कुरान ॿुधाया न, कुरान भी हुजे करबला वारे जान शहीद इमाम हुसैन अली मकाम जो शान भी हुजे। वरी हिन स्टेज मथा मुंहिंजा भाउ उन शहीद जो बचड़ो सुहिणो कंबर वारो जान अचे तो असांखे दीदार कराईंदो त सभिनी जा बेड़ा पार थी वेंदा। जेको भी आल बैत जो दुश्मन हुजे मां चवां तो दुनिया में भी उनजी मुजाबा सणाई न थींदी, आखिरत में भी सणाई कान थींदी। खीर त अॻे ई भलो आहे पर मुजाबा खीर में जेकॾहिं मिठाई विझबी, खंड विझबी, मिश्री विझबी त अञा वधीक भलो थींदो। असां त चवंदा आहियूं आम जेके आल बैत आहिनि पेर मेड़ा अथनि, जेकॾहिं कपिड़ा पुराणा पातल अथनि असां चवंदा आहियूं हिन जे मिटीअ जे मट बि असां न आहियूं। हे त सुहिणो कंबर वारो जान बा शरीयत बा कमाल वक़्त जो गौस आहे जेको इनखे न मञे ख़ुदा जो कसम उन जी फिटला उन्हें जी फिटला वो सोचे मां दावत ॾींदो आहियां। अरे हिन दौर में वक़्तु अथव, टाइम अथव, मौक़ो अथव ॿियनि माण्हुनि खे छॾे करे जेके क़ुरान खां परे आहिनि, हदीस खां परे, महबूब जे साधन खे न मञण वारा, वलियनि खे न मञण वारा, बेदबन खां परे थी वञी ने जवान कंबर वारे जे कदमनि ते किर वञी इन जी ज़ियारत कर त बेड़ा पार थियनि। थोड़ी ॻाल्हि जल्दीअ में करे वठां मथां पोइ न करे सघां। भाऊ हाणे ॻाल्हि कई, भाऊ मंज़ूर अहमद हे वेठो आहे त मेतलनि में राति हिकिड़ो पीर आहे, उते हिकिड़ो आयो आहे जंहिं अचे पीर जा पर बि पड़ जेके न कपिड़ा मथां रखबा आहिनि उहे पड़ बि साड़िया अथई ऐं क़ुरान पाक पिया हा उहे बि साड़िया अथई। अब हाउ न इहो केर लहाबी आयो उतां जा माण्हू हाणे इहो हक़ आहे हो त वञी पाण ॼाणनि पर सुन्नीअ खे बि अकुल कोन्हे। हुन ईअं सम्झो त शायदि धक हण पिटण कुटण इहो सवाब आहे। न क़ुरान झले थो, जे क़ुरान खे मञे थो तो असां क़ुरान खे मञण वारा। अल्लाह ताला फरमाए तो या अय्युहल्लज़ीन आमनू ऐ ईमान वारो। वो बिरोही हुजे, बुग्यो हुजे, शेख हुजे, मशहूरी हुजे, लाचारी हुजे, केर भी जे अल्लाह ताला ईअं न फरमाए त फिलाना या फिलाना जिनखे भी ईमान ईमान जी दौलत मुसलमान पक्को आ, मोमिन पक्को आ। तू त पक्को मोमिन आ, सोने कंबर वारे जो मरीद आ, साईं मशहूरन वारे जो मरीद आ। मुंहिंजा भाउ पटका हने ॾाढ़ियूं हने ॾंदड़नि इहा त ज़ाहिरी ॻाल्हि आ पर अल्लाह ताला ईमान जी जंहिंखे भी दौलत ॾिनी उन्हनि सभिनी
सभिनी खे सॾु करे फरमाए थो पियो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो मुंहिंजा मौला हुकुम जेकॾहिं मां इन ते तफ़सील कयां त कलाक गुज़री वेंदो पर अॻिते वधंदो हलां अल्लाह ताला जो फरमान थियो तूं बीठो आहियां मां बीठो आहियां हर साचू बीठो आहिनि अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो इस्तईनू बिस्सब्र वस्सलाह अञा ॾाढा कर सुभाणे लाइ न त मुनकर जो कंधु भली पए जेको क़ुरान खे न मञे इस्तईनू मुसीबत जे वक़्त में तकलीफ़ जे वक़्त में आज़माइश जे वक़्त में छा करे रब फरमायो हाणे अल्लाह ताला मुखातिब थी फरमाए थो पियो इस्तईनू बिस्सब्र वस्सलाह इम्तिहान अची वञई बच्चा मरी वञनि फसल तबाह थी वञई जेकॾहिं तुंहिंजे मथां हे सभई आज़माइशूं आया कहिड़ियूं वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वलजूअ वनक़सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात वबशिर साबिरीन الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون ये आज़माइश जा अल्लाह ताला जी ज़ात बबरकात नमूना ॿुधाया आहिनि हिकिड़ो अर्ज़ आलिम जेके हुजनि या हाफ़िज़ या अहल बैत सैयद महिरबानी करे हेॾे स्टेज जे मथां अचनि साईं तव्हां हेॾे फिरी अचो महिरबानी फिरी अचो अब तवजो आहे क़ुरान ॿुधाया न इस्तईनू बिस्सब्र वस्सलाह मुसीबत जे वक़्त में सब्र भी कजा नमाज भी पढ़जा यानी सब्र नमाज खां मदद वठजा मुंहिंजा मौला पोइ छा थींदो ॿुधजां अदा हेॾे ख्याल इन्नल्लाह मअस्साबिरीन उन सब्र करण वारे सां मां रब जी ज़ात बबरकात गॾु आहियां हाणे जे सब्र जे लाइ क़ुरान थो फरमाए रब थो फरमाए मां बि ॿाहिर दहलगीचीअ में घोड़ा घोड़ा कयां पिटा धक हणा पोइ त क़ुरान खे कहिड़ो मञ में इहा हिकिड़ी आयत ॿी हू आयत पढ़ में टी आयत ॿुधायां अल्लाह ताला फरमायो वस्बिर अला मा यक़ूलून वहजुरहुम हजरन जमीला इहा भी आयत सब्र जे बारे में आ अञा ॿी आयत ॿुधाए चओ ॾाढा सुभान अल्लाह अल्लाह ताला भी जात फरमायो इन्नमा युवफ़स्साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब अञा ॿी जात अल्लाह ताला फरमायो मर्द ऐं औरत जो गॾु ज़िक्र फरमाए अल्लाह ताला फरमायो मर्द औरत आहे इल्लल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मोमिनीन वल मोमिनात वल कानितीन वल कानितात वस्सादिकीन वस्सादिकात उन खां पोइ आहे अल्लाह ताला फरमाए अवल इहो ॿुधायो त जे सचो मर्द ऐं सची औरत आहे त छा करे वस्सादिकी वसादिकात सच्चा मर्द ऐं सचूं औरतूं वसाबिरीन वसाबिरात राज़ी आहियो अॻिते हलां या बस कयां न त मूंखे अञा ॿिनि जाइनि ते वञिणो आहे भाऊ चने सर वॾो ज़ोर रखियो आया हूं कुझु तव्हांखे ॿुधायां चओ सुभान अल्लाह सलात खे भेरो ॾियो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह नथी अचे हीअं पढ़ो सल्ले अला हबीबिना सल्ले अला मुहम्मद अस्सलातु वस्सलाम ॾाढा अलैका या रसूल अल्लाह अब हाणे मीटर लॻी वियो हाणे तूं फ़ैसिलो कर क़ुरान जी हिकिड़ी आयत न पर 100 ॿ मक़ाम 100 ॿ मक़ाम सब्र जे बारे में आयतूं हिन क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमाए सब्र कर सब्र कर सब्र कर हाणे हीअ बि का सब्र आहे हे बि को सब्र करणो आहे पोइ तव्हांजी माना त क़ुरान खे मञे को नथो क़ुरान फरमाए त सब्र कनि हो शहीद ज़िंदा आहिनि जहिड़ा आहिनि मौजूद था माणनि फरहतूं था माणनि पर मां दहलगीचीअ में विझी सीने जे मथां धक हणा कातियूं हणा मुंहिंजा बापो इहो क़ुरान खे मञई न मञई न मञई पर हल ठीकु आहे जेकॾहिं मञे थो वजन इहे ॻाल्हियूं करे ईंदा आहियूं पोइ छा चवंदा आहिनि पोइ उहो क़ुरान जेको हुयो पिटके जे बारे में असां शीयनि जे बारे में 10 सिपारा अबू बकर जी बकरी खाई वई क़ुरान हो नबी पाक जा 70 हथ ड्रिघो उहो क़ुरान जेको आहे सो हज़रत उस्मान लिकाए छॾियो बाक़ी 70 हथ उहो ड्रिघो हे क़ुरान जेको आहे पोइ फिरी वेंदा आहिनि ऐं इन्हनि खां पुछा करे जेकॾहिं 70 हथ ड्रिघो त इहो रखनि किथे आहे ॻाल्हायो त हितां जो पहिरियों शुरू करे जॾहिं नौकिरीअ पहुचो तॾहिं वञी सिट पूरी थिए
जागो था अकुल कोने को अकुल भी हलियो वैसे कुरान फरमाए तो सब्र कर भला ठीक आ जेकर सब्र न तो करे पिट त मोलन जे ला हे त जेराहन पिट त पंजन जे ला पिट त यजीद के पिट त पंजे किस्मत जे मथा पिट मुंहिंजो मुर्शिद हुसैन त जिंदा कुरान बताया अल्लाह ताला इन्हीं आयत में फरमायो वला तकूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात वाव जी माना ऐं ला जी माना न तकूलू मना कलाम न कर कूलू मना कलाम न कर ॻाल्हाए न चओ न मुंहिंजा मौला छा न चओ ला तकूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात जेके मां रब जे राह में कुर्बान थी विया आहिनि उनखे ज़ुबान सां न चओ त कहिए मरी विया आहिनि बल अहया बल्कि ये जारा जेराहन जिंदान बल अहयाऊं वलाकिन ला तशउरून हाफिज बैठा अबा कुरान हाफिज हेडो हाफिज साहब वेठा आहिनि कुरान हाफिज अब्दुल रऊफ वेठो आहे कुरान चिट्टो ई आई बकर सूरत आहे इते अल्लाह ताला फरमाए त ज़ुबान सां न चओ छा सां ज़बान सां न चओ त कहीं मरी विया आहिनि पर चौथे सिपारे में अल्लाह ताला जी ज़ात बबरकात दिल में हिकिड़ो इरादो हूंदो आहे उन खां बि झले थो पियो हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे साईं मौली गुल हसन साहब हीअ ॻाल्हि आहे पर चई नथो सघे दिल में आहे मिसाल जी ॻाल्हि पर उहा खुखंदी आहे ईअं भला दिल में इरादो कयूं सम्झूं मरी विया ख़तम थी विया जनाज़ा थिया अल्लाह ताला चौथे सिपारे में फरमायो त दिल में गुमान बि न कजां जे गुमान कंदे त कुफ्र जी फतवा मथां अची वेंदई भली तूं आलमन खां पुछा कर हूअं महबूब जो उम्मती जेकॾहिं गुनाह जो इरादो कंदो आहे अल्लाह ताला जी ज़ात बबरकात जो मलाक सॼे जेको कुल्हे वारो आहे झलींदो आहे हुनखे त न लिखजांसि गुनाह अञा कयो न अथई जॾहिं करे पर अञा डर कजांसि जे गुनाह कयो अथई 5 मिंटनि में मन तौबा करे विझे त वरी लिखेसि न सॼे कुल्हे वारो झलींदो अथसि पर जेकॾहिं इरादो कंदो आहे त लिखंदो ई कोन्हे को हे कयां हे कमु कयां चोरी कयां न लिखबो आहे पर हे अहिड़ो त गुनाह थी पवंदुसि आलमनि खां वञी पुछा कर शहीदनि जे बारे में रुगो चवणु छा दिल में इरादो कयईं त कुफ्र थो करे विझे वॾो गुनाहगार ऐं मलाक लिखी छॾींदसि जेको चवे थो शहीदनि जे ज़िंदगीअ जो इनकार थो करे लिखे सो चवंदो अथसि त काफ़िर आहे आलमन खां पुछजां मां तोखे दावा सां थो चवां पियो फतवा जे साहिब खां पुछजांइ वञी अल्लाह ताला चौथे सिपारे में फरमाए त दिल में गुमान बि न कजां मुंहिंजा मौला भला गुमान न कयूं जहिड़ा आहिनि ज़िंदा आहिनि जहिड़े हुजण जे लाइ ॿ दलील ज़रूर आहिनि तव्हां जहिड़ा वेठा हो जेके गुज़ारे हथ मथे खणो घणनि खयो आहे गुज़ारे आहिनि साईं दुआ करो सम्झो त मां चवां छा थो चओ सुभान अल्लाह इन जे करे मां अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहियां माण्हू होशियार थियनि चओ सुभान अल्लाह मुंहिंजा मौला जे जहिड़ा तरहनि काथे था इहे ॿ दलील तव्हां जहिड़ा वेठा हो मां जहिड़ो आहियां तकीर कयां थो तव्हां वेठा ॿुधो था जहिड़े हुजण जे लाइ इहो दलील आहे मुंहिंजा मौला ॻाल्हाए जहिड़े हुजण जो इहो दलील आहे त कंहिं न कंहिं जाइ में आरामी हुजे सामाने हेठां वेठा आहियूं जहिड़ा वेठा आहियूं मुंहिंजा मौला ॿियो जहिड़े हुजण जे लाइ दलील इहो आहे अॼु सईद बचल छा जे ॻोठ में ख़ैर ख़ैरात थियो आहे इमाम हुसैन आली मक़ाम जो न्याज़ नंगर थियो आहे खाइण जे लाइ आशिका जो क़ुरान बि ॿुधंदा खाईंदा बि मुंहिंजा मौला जहिड़ा खाईंदा बि वेहंदा बि उथंदा बि घुमंदा बि जे जहिड़ा आहिनि त काथे था रहनि जे जहिड़ा आहिनि त मुंहिंजा मौला उहे खाईंदा आहिनि या न जे खाईंदा आहिनि त उन्हनि खे रिज़्क़ केरु ॾींदो आहे अल्लाह ताला फरमाए को पंहिंजे घर में खाईंदो आहे को होटल ते खाईंदो आहे को मौली गुलासन जो महिमान थींदो आहे को साईं हिदायतुल्लाह जो महिमान थींदो आहे को सैद बचल छा जे ॻोठ में वञी लंगर खाए को कंबर शरीफ़ में हुसैनाबाद में वञी लंगर खाईंदो आहे को मशवरी शरीफ़ ते वञी लंगर खाए अल्लाह ताला फरमायो त इहे मुंहिंजा महिमान आहिनि इन्हनि खे रहायो बि मां महिमान बि मुंहिंजा आहिनि मुंहिंजा मौला इंद रब्बिहिम युरज़क़ून अल्लाह ताला फरमाए ॿुधो दिल में इरादो न कयो वला तहसबन्नल्लज़ीन कुतिलू फी सबीलिल्लाह अमवाता दिल में इरादो बि न कजां ते मरी विया आहिनि बल अहया बल्कि ये जरान इंद रब्बिहिम ये मूं रब वटि आहिनि मां रब जा महिमान आहिनि युरज़क़ून इन्हनि खे रिज़्क़ मां रब ॾींदो आहियां फरहीन फरहत माणींदा आहिनि बिमा आताहुम अल्लाहु मिन फदलिही जेको मां रब जे तरफ़ खां इन्हनि खे अता थियल आहे उन जे मथां उहे ख़ुशि आहिनि हाणे ज़बान सां बि अल्लाह ताला झलियो न चयो दिल में गुमान बि न कयो हे आम जेके ॿिया शहीद थी वञनि ॿिया पर इमाम हसन हुसैन त शहीदनि जा सरदार
जन्नत जे नौजवान जा सरदार अल हसन वल हुसैन सैयद शबाब अहलुल जन्नत जेके जन्नत जे नौजवान जा सरदार उहे जिंदा आहिनि या नाहिनि हथ मथे करे चओ आहिनि या नाहिनि बिल्कुल जिंदा ने असांजे हाजी गुलाम नबी महेसरा आशिक़े रसूल जंहिं महबूब सां नींहुं निभाए वञी महबूब सां मिलियो हिकिड़ो पब पतोड़ियो ॿियो चलण खां थी चूर हले त हली न सघे पर मोहबत खां मजबूर सही सचियूं सूर पती नेठ पुनल लॻे शैतान हो बिया गुमराह करण जे लाइ घणई वस कंदा आहिनि पर आशिक़े रसूल जंहिं मुर्शिद कामिल जी दामन वरती उनखे केर बि लोॾे नथो सघे पियो महबूब सां मिलियो पोइ क़ुर जी आयत रे ॾिसी आलमन खां ॿुधी चवण लॻो हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन ज़िंदा इमाम आहे हयात आहे हुसैन मुंहिंजो चवरायो न हुसैन मुंहिंजो जिंदा इमाम आहे करे मनऊ थो क़ुर जेरने जे काणे मोगा मथो न फाड़ियो अबा साईं अचे साईं सोहणो साईं कंबर वारो साईं जेकॾहिं साईं असांखे चयो बा पिटियो त असां हाणे ई पिटींदासीं तव्हां में अहिड़ो सैयद सभ सां भला चऊं था असां अदब जे करे पर हिन जवान जहिड़ो ही ज़ाहिर त करे ॾे हज़ारे या रसूल अल्लाह या अली दम दस्तगी जिंदाबाद 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 ॿियनि सैयदनि खे बि मां मञा थो महबूब जे ज़ात जे करे पोइ निमाज़ियां बेनिमाज़ियां तंहिंखे ॼाण चर्स थो पिए उन फेल सां वञी पाण ॼाण पर हिन जवान जंहिं हज़ारनि लखनि काफ़रनि खे कलमा पढ़ाया आहिनि जेके ज़ानी हा इस्लाम जा बानी बणिजी विया जहन्नमी हा जन्नती बणिजी विया धाड़ेल हा उहे मुंहिंजा भाउ ॾाढियूं रखियूं ऐं पेशमामी पिया कनि महबूब जे दीन जी तबलीग पिया कनि सैयद सचो पोइ इहो असांखे चवे पिटियो ऐं जाइज़ हुजे त असां नथा पिटे सघूं था असां धकन न निमाज़ न पढ़ बाक़ी हेॾे धकण त सवला ऐं पिटनि वठा जे करे था मायूं न अचनि त घणा माण्हू इन्हनि वटि अचनि ई कोन हा हा टोलनि जा टोला मायूं वरी गूंगो मातम रोहिड़ीअ में अल्लाह पनाह में रखे गूंगो मर्द औरतूं सभु ईअं जे तव्हां गॾु वेठा आहियो उन में अंदरि पिटींदे पिटींदे 2 कलाक लाइट बंदि कंदा आहिनि पोइ हाणे तूं समझी वञ अल्लाह ताला पनाह में रखे अहिड़े अक़ीदे खां हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन ज़िंदा इमाम करे मनाओ थो क़ुर जेर अदा नज़ीर हेॾे वेह अचे करे मनाओ थो हेॾे ख़्याल कयो एतिरो ई माण्हू आहे वॾो नाहे मता समझो तो को 30 फुट कदू था करे मनाओ थो क़ुर जेरने जे काने मोगा मथो न फाड़ियो जे शौक थव मुंह कुटण जो असुली माण्हू बियो यार मुहल को ताड़ियो ही मुहल नाहिन संदन रिज़्क जो अल्लाह वटि इंतजाम आहे उते न दिल बर हुसैन ईदो हुजे बेदीनी जो दर्स जा थे डंडा ऐं कूंदा रोज़ सुल्फियूं भंगू काचिल मचरस जा थे हर पलीतीअ खां पाक हुनखे त न पसंद ही निज़ाम आहे थोरो तोखां पुछां ॾाढा आवाज़ करे चइजां इनकलाबी तकरीर मां दावा सां चवांसि जो सबूत हुजेसि अचे क़ुर में ॾेखारे पिटको जाइज़ आहे त मां तोसां गॾिजी पिटींदुमि अल्लाह ताला जे प्यारे उन हुसैन जो शान क़ुर आहे या कूंडो आहे ॾाढा उन हुसैन जो शान ॾाढ़ी आहे या डंडो आहे उन हुसैन जो शान निमाज़ आहे या नछो आहे उन सोने मुर्शिद हुसैन जो शान मुंहिंजा बा पटको आहे या पिटको आहे
उन जो बच्चो अचे तो पांजे मुरीदन के भी सबक यो ही दिनो थई सोनो जानी दो ओई अली वारो जको मुंजा बा पेरी आहे रस्तो आए सोने कंबर वारे जान कयो आहे कुरान आता असा सुनन वटा यारिया सुनन वटा सबरा सुनन वटा कुरान सुनन वटा वो यजीद वारा ट्रपड़ वनी खया थे पो हुंदे भी त यजीद सा मुझे खीसे में जे कने भंग हुजे चरस हुजे आफी मुझे हीरो हुजे त थाने वारो पासो दे नवी दुस मता पकड़े विजन अरे अली जो शान कुरान अली त दरस कुरान जो तोड़े दाढ़ी तो दसे पयो अली त चवे तो महवज मथा सलात पढ़ो अली त सहाबन जे कड नमाजू पढ़ियो ने टिनी यारन जे कड ए तू सब रस्ता अली वारा छडे वनी यजीद वारा ट्रपड़ खया ते पो तो हुसैन किया खाली दवा तो करे जे हुसैनिया तो हुसैन वारी बूई पैदा कर मुजाबा ओ मुर्शिद हुसैन करबला वारो जान जह अम्मा सा वायदो कयो पांजे नाने मुस्तफा सा वायदो कयो हो अग में ही पुछा कयो उस बच्चे बच्चे के खबर ही करबला जे मैदान में जो विंदे त छा कने त पांजे नाने मुस्तफा सा वायदो कई नाना अज तो सा वायदो तो करे छना पयो बच्चा कुर्बान कंद भाणे जा कुर्बान कंद भाटा कुर्बान कंद सब कुछ कुर्बान करे पांजो सिर भी मुझा नाना कुर्बान करे थोड़ो जमीन ते पे हुंदो जेकर सरने जे मथा इंदो भी इहो कुरान पढ़ंदो इंदो साईं छा पढ़ंदो इंदो साईं कुरान पढ़ंदो इंदो साईं ओ इमाम हुसैन आली मकाम जमल मदीने पाक खां जुदाई करे निकरे तो पयो शहर खां जमल मदीने खां जुदाई पे त मदीने जो भितियूं बिरोवन पियूं छितियूं बिरोवन पियूं मदीने सजे मारोण जा आवाज हा गिरियो तो हुसैन जो मदीने के छाजे लाए तो जुदाई करे अकेलो करे तो वने हुसैन न वने इमाम हुसैन आली मकाम पे त इने राज के मां तो जाना पयो हजरत बीबी सुगरा बिटिया बाबा मुखे वठियो वल इमाम अकबर हम शुक्ले पैगंबर चवे तो आए मुजा बाबा हुसैन तो सा पांजी भेण बीबी ज़ैनब साणा भला मूसा भेण सुगरा छो न तो वठियूं हले पयो बाबा ना तुझे नाने मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बबरका जो फरमाना या इते हुंदी ऐ बियो बीमारा लाचारा सुगरा के साईं फरमाइन पया मां तू इते रहू थोड़े वक्त खां बाद में मां मोकलींदुसि इमाम अकबर के तोखे वठी वेंदो चवे बाबा मुखे वठियूं खुदा जो कसम थई भला बाबा जे उठ ते जाए ना है त मुखे उठ ते न विहार घोड़े ते जाए ना है त मुखे घोड़े जे मथा न विहार कजाए ते जाए ना है मुखे कजाए ते न विहार मुखे महारू हथ में दे त मां पंधु कंदी हला ता जो मां महारू शिकींदी हला मुखे उठ जे मथा सवार न कर घोड़े जे मथा सवार न करे ऐ मुजा बाबा मां पंधु कंदी हलंदसि अम्मा तू बीमार आ तुझी दवा थे दारू थे इते रहो चन लगी मुजा बाबा मां काथे बीमार आया रुगो हिन सदमे में बीमार आया हिन सदमन में थी हलाक आया न त मुजा अबा मां चा जो पुट्रा जे फिर रहो जना तैयार त नाला ही न रखना उस्मान जंजो नालो आ वो अली साईं पांजे पुट जो नालो रखियो आ जे गाजी अब्बास बि घर वारी मां तस ते उस्मान बि घर वारी मां अली साईं के पुट आहे जेको करबला में शहीद हो ते मज़ार आ उन जी हिन सदमन में थी हलाक आया न त मुंहिंजा अबा मां चाक आया हिन गम जे करे गमनाक आया त पोइ कंहिंखे अबो को थींदसि मां बाबा बि घड़ी उठ रोके ते तोखे का तकलीफ़ न ॾींदसि मां अवां सारीअ ते अब केॾो दर्दी मंज़र हो हिन महिल नंढड़ी न्याणी जो कढ लगे पे ने मलबू हुसैन जे मथा के बार हुंदा बाबा मां पंधु कंदी सा महार शिकींदी सा वो माण्हू चवनी त हीअ कंहिंजी न्याणी आ हुसैन ॿिया सभु सवार आहिनि उठनि जे मथां वेठा आहिनि पर नंढड़ी न्याणी पंधु कंदी थी हले पई इहा छो तव्हां पंधु कराए त मथां तोखे को मयार ॾे पोइ मां बाबा तोखे चई थी छॾां मूंखे न्याणी न चइजां मूंखे नौकिरियाणी चइजां को सफर में चवई कंजी छो करया मुखे न्याणी न चइजां नौकरिया वाह वाह सुगरा तुझा लफ्ज़ को सफर में चवई कंजी छो करया मुखे न्याणी न चइजां नौकरिया अकेलाई में न रही घर ॿारनि जे अवां ते न थींदसि मां बाबा बि घड़ी उठ रोके ते तोखे का तकलीफ़ न ॾींदसि मां अवां सवारीअ ते भली सवार हुजो पुठियां साथ जे डोड़ंदी ईंदसि मां बाबा बि घड़ी
इमाम हसन आली मकाम जी ज़ात बबरकात फरमा अम्मा इते रहो अकबर के मोकली दो साए तो के वठी वींदो। हजरत इमाम हसन आली मकाम के अर्ज करण लगी बाबा भला जे नथू वठी वने मुके मेहरबानी करे हुसैन तुझी दुआ खाली न विंदी मुजा बाबा शहीदन जा सरदार नाने मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नवासा दुआ घुर इमाम अकबर हम शिकले पैगंबर भी हुजे चाचो अब्बास भी हुजे कासिम भी हुजे सबई ते भी हो अबाना तू मुजा बाबा हुसैन दुआ घुर मां आमीन कया मुझो दम निकरे मुझो रूह परवास थी वने मुझी जनाजे जी नमाज तव्हां पढ़ायूं मुखे दफन कयूं जन्नतुल बकिया में पो हलिया वञो। हजरत इमाम हसन आली मकाम जी ज़ात बबरकात सब्र जा सबक ॾेई दिल के पक्को करे पंहिंजे न्याणीअ के हजरत उम्मे सलमा महबूबन जो हरम पाक आ उनखे ॼण था पया अम्मा हिनखे संभाल इते रहायस इमाम हसन आली मकाम जी ज़ात बबरकात मक्के पाक में आयो मक्के पाक मां इमाम मुस्लिम खे मोकिलियो ऐं उन सां संदसि ॿ बच्चा भी साणा शहीद थिया। पाण ॿी तारीख़ मुहर्रम शरीफ जी करबला जे मैदान में पहुता जमल जो 7 तारीख़ या यज़ीदन जे पासे ना टोलन जा टोला अचण लगा पर जंहिंजो वक्त हो जंहिंजो भाग हो हजरत हुर जो भाग हो चेहरे ॾिसण सां साईं जे वाइज़ ॿुधण सां इमाम हुसैन जमल फरमायो अरे यज़ीद अंधा न थियो मां उहो हुसैन आया अन बिन अली खैर मिन आल हाशिमी कफानी बिहाजा मगफिरन ही न अस्करू व जद्दी रसूलुल्लाह अकरम मन नशा व नहनु सिराजुल्लाह फिल नास युज़हिरू व उम्मी फातिमा फुलालत अहमदी व अम्मी ज़रजना लियुज़ा जाफरू या पांजी फजीलत बयान फरमाए हजरत हुर चितायूं पे ॾिसे त ॿिया यज़ीदी पे चवनि से अमर बिन साद पे चवे से हुसैन ॾे ॾिसे थो पियो छाजे लाइ हेॾे सिपा सालार लॻो पियो त चवण लॻो अरे अंधा थिया हो दुनिया जे मथां छिता थिया हो नारो हणी हुर मुंहिंजे मुर्शिद हुसैन जे पासे ॾांहुं अची कदमनि ते किरियो आहे मुंहिंजा साईं देर न कर तुंहिंजे मुंहं में मां मुस्तफा जो नूर ॾिठो आहे ए मुंहिंजा साईं मूंखे पंहिंजो मुरीद बनाए पर जल्दी कर मुंहिंजा साईं मूंखे कुर्बान करण जे लाइ बि तूं मोकिल जाए जे अॻ में मां आयो हुउमि त तुंहिंजे पासे ॾांहुं बि मां ई कुर्बान थिया त साईं फरमा ए हुर भला भाग अथई अॻे जहन्नमी है हाणे जन्नती आहे अॻे यज़ीदी है हाणे मुहम्मदी आहे अॻे राज़न हाणे इस्लाम जो रहबर बनियो आहे लख रहमतूं थई ओ हुसैन जहर तोखे घोट मोहम्मद जीती घुर लख रहमतूं थई। हजरत हुर जा वक्त आयो मां सॼो किसो त कंहिंजो बि बयान करे नथो सघां जो टाइम कोन्हे को थोरो टाइम आहे आलम सगोरा ॿिया बि आहिनि असांजे सिंध जो मुजाबा माए नाज़ आशिक़ रसूल महबूब जो मदह ख़ान जीअं अॻ में हाजी ग़ुलाम नबी जी ॻाल्हि ॿुधाई मां त उन सां ॻाइण वारो महबूब जो आशिक़ मदह ख़ान कॾहिं बि मुजाबा जेकॾहिं दुनिया छॾे वेंदो ख़ुदा जो कसम आहे केर बि हुजे मदह ख़ान महबूब जो न जी कब्र में छिकिल न मटबी। हाजी गुलाम नबी जो साथी हाजी लीमो फकीरा पर थोड़ी झलकी रही मां दुआ घुरंदसि इमाम हसन आली मकाम 2 तारीख़ पता 7 तारीख़ ते साईं जो पानी बंद थियो आहे सोचूं त पानी बंद कंदासीं इमाम हसन आली मकाम सां आरियाणी साणन अहल बैत साणन नंढड़ा बच्चा साणन शान महीने जो इमाम असगर थसे प्यास लगंदन जेकॾहिं तूं असां हिते वेहूं था पानी जो गिलास पियो आहे मुंहिंजा बावले जंग जो मैदान गरम लॻो पियो आहे नंढड़ा बच्चा साण 7 खां पानी बंद थी वियो 8 नाई तांजो 10 जो ॾिहाड़ो आहे पाणीअ जो फुड़ो बि कोन्हे पियो नंढा वॾा पाणीअ जे प्यास में ज़बानूं ख़ुश्क थी वियूं आहिनि गल मुबारक ख़ुश्क थी विया आहिनि इमाम असगर जी जेका निड़ी मुबारक आहे सॼी ख़ुश्क थी वई आहे ज़बान ॿाहिरि निकिरी आई आहे अखियूं डरा ॾेई वयूं आहिनि हज़रत सकीना रोई करे चई बाबा इन मुंहिंजे भाउ खे भला खणी वञ मन को ढुक पाणीअ जो ॼण यज़ीदी पाण बि औलाद वारा हूंदा कंहिं न कंहिंखे मन रहम अची वञे पाणीअ जो ढुक ॼण त मुंहिंजो भाउ असगर बची पवंदो त इमाम हुसैन आली मकाम सकीना के चवण लॻो अम्मा मूंखे न चओ यज़ीदी सुञाणनी कोन था पिया हज़रत बीबी ज़ैनब बि इल्तिजाऊं कयूं सभिनी इल्तिजाऊं कयूं त हिन खे खणी वञ इमाम हसन आली मकाम जी ज़ात बबरकात चयो सुञाणनि कोन था खणी त वञा थो जंहिंमहिल साम्हूं आयो यज़ीदन खे चवण लॻो यज़ीद अरे हे कहिड़ो कानून आहे जेके आबे कौसर जा मालिक आबे हयात जा मालिक आबे ज़मज़म जा मालिक हे दुनिया जो पानी फुरात नदीअ जो पानी नबीअ जे नवासे नबीअ जे कुल्हनि जे सहार जो बंदि कयो अथव पर रब अॼु तव्हांजे जफ़ाउनि खे थो आज़माए मां हुसैन जे वफ़ाउनि खे थो आज़माए
इमाम हुसैन आली मकाम चवण लॻो मूंखे इन असगर जे लाइ पाणीअ जो ढुक ॾियो जहन्नमी आयो अचो मां हुसैन जो पासो वठो त मां तव्हांखे जन्नती बनाया मां तव्हांखे आबे कौसर जा पाणी पियारियां इमाम हुसैन खे चवण लॻा न जे बैयत करे त असां तोखे पाणी बि ॾियूं आराम हाथ आएगा राहत भी मिलेगी दौलत भी मदीने की हुकूमत भी मिलेगी हुसैन रुगो बैयत करे हथ हथ ते मिला मन त बस हक़ ते या यजीद तोखे मूसल जी बादशाह ही मिले मदीने जी गवर्नरी मिले जेको चवे सो तोखे ॾियूं इमाम हुसैन आली मकाम चवण लॻो हज़रत इब्राहिम पंहिंजे बच्चे इस्माइल खे आज़मायो हो मुंहिंजा बच्चा मां तोखे अन्नी अज़बहु फंज़ुर माज़ा तरा रब जे नाले ते रब जे अमर सां तोखे ज़बह थो कयां तुंहिंजी मर्ज़ी चाहे हो 12 सालनि जो हो शाहन महीने जो आहे त हुन चयो हो क़ौल या अबत फ़अल मा तुमर जेकी अमर थियो थी देर न कर इस्माइल चयो हो पर हिन खां मां आज़मा छा थो चए हज़रत इस्माइल चयो हो क़ौल सतजिदुनी इंशा अल्लाह मिनस साबिरीन वरी भी सब्र जी गाल जेका अॻ में आयतूं ॿुधायूं मां वरी भी चए थो बाबा इंशाअल्लाह ॾिसंदे मां तोखे सब्र करे ॾेखारींदो में सब्र वारनि मां लहंदे देर न कर मां पंहिंजे बच्चे खे आज़माया ऐं मुंहिंजा बच्चा इमाम असगर शहन महीने जो बच्चो ॻाल्हाईंदो कोन पर हे ॼमंदे खां ॼामन यज़ीदी चवनि था पाणी ॾियूं यज़ीदी चवनि था मूसल जी बादशाही ॾियूं तुंहिंजी मर्ज़ी चाहे ऐं मुंहिंजा बाबा तूने अगर आज जरा सब्र दिखाया तुझे जन्नत भी मिलेगी कौसर भी मिलेगा इमाम हुसैन आली मकाम जी ज़ात बबरका जो बचड़ो चए थो बाबा मुझे हिन खुश्क निड़ीअ ॾे न निहार आया मुंहिंजा बाबा मुझे विसाल जहिड़ी हालत हुई इन ॾे न निहार पाणी त न ॾींदा पाणी असांखे इन्हनि जो न खपे पर इहो वक़्तु बि अचण वारो अथई बाबा मां ॾिसी रहियो आहियां त यज़ीदी तीर बि उछलाईंदा पर यज़ीद जी बैयत न कंदासीं पाणी न मिले पोइ बि परवाह कजे छो ॾाढा चओ न सुभान अल्लाह पानी न मिले तो न मिले इमाम असगर पे चए पानी न मिले पोइ भी परवाह कजे छो उन इश्क जी मंजूर गमगीन थिजे छो हिन ढुक जे लाइ जन्नत जो जाम न छॾबो नानी जो मिठो दीन मिठो नाम न छॾबो बेपीर हणन तीर भली जान फिदा थे घर लुट जी वने भल वने हिकु राज़ी खुदा थे पर न था चो सुभान अल्लाह बुद्धो अथा पर सुभान अल्लाह न था क्यों ॾाढा चो सुभान अल्लाह गाल भी अड़ी बाबा तीर लगन तलवारूं लगन बेपीर हणन तीर भली जान फिदा थे घर लुट जी वने भल वने हिकु राज़ी खुदा थे शरीयत जो सिधो छाजो शरीयत जो सिधो रस्तो सुबुह शाम न छॾबो नाने जो मिठो दीन मिठो नाम न छॾबो इमाम हुसैन चवण लॻो यज़ीद मां त मां आहियां पर मुंहिंजो बच्चो जेको शहन महीननि वारो नंढड़ो खणी आयो आहियां विसाल जहिड़ी हालत थी वई आहे अखियूं डरा ॾेयूं ज़बान मुबारक ॿाहिरि अथसि उहो ख़ुश्क निड़ीअ सां इन ज़बान ख़ुश्क सां ॻाल्हाए चवे थो यज़ीद जी बैयत न कंदासीं छो त यज़ीद ज़ानी आहे शराबी आहे ज्वारी आहे ॾाढी कूड़ा डंडैया कुंडैया इन जी असां बैयत न कंदासीं मुंहिंजो बच्चो बि चवे थो त हथ ते हथ न मिलाईंदासीं ॿुधो था त हुसैन खे चवण लॻा हुसैन चङो जे बैयत नथो करे त होशियार थींदा शुमरे खे मलऊन खे चवण लॻो हुरमल खे चवण लॻो आमिर बिन साद तीर हण तूं तीर जो सिधो आहे हथ जो सिधो आहे त इहो बच्चो हुसैन जो जेको आहे सो ज़िंदा वापसि न वञे तीर उछलाए थो पर कमान मां कढी त तीर खे हकल करे इमाम असगर चवे थो तीर ख़बरदार थी जा मां असगर जे गले में लॻ जा मां असगर जे छातीअ में लॻ जा लेकिन मुंहिंजे बाबे हुसैन खे तकलीफ़ न ॾिजा मता अम्मा खातून जन्नत मयार ॾे मता बाबो अली मयार ॾे नानो मुस्तफा मयार ॾे त असगर तूं पंहिंजे बाबे हुसैन जे झोलीअ में हुए पोइ बि पंहिंजे बाबे खे तीर हणाए तीर ख़बरदार थी जा मुंहिंजे गले में लॻ जाम लेकिन मुंहिंजे बाबे हुसैन खे तकलीफ़ न ॾिजा तीर सिधो आयो आहे इमाम असगर जे गले मुबारक में लॻो आहे छा गलो मुबारक नंढड़े मासूम जो
जो गले में लगी वनी पार थी बाह मुबारक में इमाम हसन अली मकाम खे लगो आ साईं तीर कढण जी कोशिश कया कढे तो इमाम असगर तुझे बाबा होया तीर खे कढो आस्ते आस्ते तीर खे कढो बच्चा ईज़ा तो चई तकलीफ थी अचे बाबा ईज़ा जी परवाह काने का तकलीफ जी परवाह काने का पर ने तीर वारी जाए ते अम्मा खातून जन्नत हथ चे विदाहन बाना ने मुस्तफा हथ विदाहन अम्मा खातून जन्नत आई आ बाबो अली आयो जन हथ चे विदान मता तीर तकड़ में निकरे मता नाने मुस्तफा जे हथन मुबारकन के नोक लगी वने मता अम्मा खातून जन्नत जे हथ मुबारक के नोक लगी वने मां मयारी थी पा आस्ते तीर खे कढो तीर जमल साईं छिके बाहर कढो आ खून मुबारक इरादो कई त जमीन दे मोकला जमीन खे जा जमीन इनकार कयो इन मजलूम जो खून मुंडे न मोकलिया आसमान दे मोकलिया त आसमान च साईं ने मजलूम जो मुंडे खून न मोकलिया क़यामत मींह वसाईंदो सा जमीन पई चे त सावक पैदा न कंदी सा इमाम हसन अली मकाम चवण लॻो इनकार आसमां को है राजी जमीन ही असगर तुम्हारे खून का ठिकाना कहीं नहीं इमाम हसन अली मकाम जी दात बबरका जो बचड़ो जमन मुजाबा शहीद थियो इन मल भी को दुख हूंदो दर्द हूंदो हाय हाय सिंगार बचो बिन सीनन जो ओशनू असगर शान महीनन जो मुखा हाल न पुछो मिसकीनन जो तीर शाह सांदो कंधु किकड़न जो वयो आब वही मुझे अखड़न जो बुद्धि हाल हुसैन जे बचड़न जो वयो आब वही घुलियो वाओ खिजा वारो फुल थी ओ वयो बाग हुसैन जो गुल गुल थी वयो मान ने हूर ने मेहुल थी जंहिं वक़्तु ॿुधऊं दुख